नाज़रीन, पीर जो ॻोठ म्यूनिसिपल कमेटी करप्शन जो गढ़ बणिजी वियो। रिपोर्टर वसीम जागीरानी मूजिबि सियासी आशीर्वाद ते मुक़रर थियल ऑफिसरनि शहरनि खे तबाह करे छॾियो। सॼे शहर में गंदगी जा ढेर लॻी विया। समाजी अॻुवाण पारां तहरीक जो ऐलान जाइज़ मुतालबा तस्लीम न थियण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। समाजी अॻुवाण सईद हारून शाह राशिदी शहरनि सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चया त म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ में गुज़िरियल 5 सालनि खां सियासी आशीर्वाद ते ऑफिसर मुक़रर कया वञनि था, जंहिं करे सॼे शहर में गंदगी जा ढेर लॻी विया, जंहिं सबबि शहरनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ में हर महीने 1.5 करोड़ रुपयनि जी बजट अचे थी, जेका करप्शन जे वर चढ़ी वञे थी। शहरनि जो पब्लिक बार स्ट्रीट लाइट जो निज़ाम धरम भरम थियण आहे। नालियूं उबतियूं वही रहियूं आहिनि। जॾहिं त 400 वधीक भर्ती थियल सफ़ेद पोश मुलाज़िम घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि ऐं ॾिहाड़ियुनि जे मुलाज़िम जूं पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि। समाजी अॻुवाणनि चेतावनी ॾींदे चयो त जेसिताईं शहर जा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया, तेसिताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।